Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. जी बाबा साईं। बाबा साईं जी धीअ सावल हिते छो वेठो आहे? पागल, पूरे खे त ख़बर न आहे, तूं त सभु कुझु ॼाणी थी। ॿुधाएस सावल हिते छो वेठो आहे? असां जे कावड़ न कर, असां वस कया। सावल जे ओता कम न आयो त असां छा कयूं? छो छा थियो आहे सावल खे? ॿुधायो न, छा थियो आहे? बाबा साईं, असांखे त कुझु कोन थो ॿुधाए, माठ कयूं वेठो आहे। तव्हां ई पुछोसि मता तव्हांखे कुझु ॿुधाए। हा सावल खान, ॿिनि ॾींहंनि जी तकलीफ़ मल तो रूह खणाए छॾी न। ॾुखियो कमु आहे बाबा, ॾाढो ॾुखियो कमु आहे। सभु कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। छाजी तकलीफ़ बाबा साईं? अहिड़ियूं तकलीफ़ूं त मां ज़िंदगी भर सठियूं आहिनि, पर ही वक़्तु शायदि मल जो न आहे बाबा साईं। मां मल विढ़ंदुसि बि, सिखंदुसि बि ऐं खटंदुसि बि। इन्हनि अफ़ालनि ते तूं मल विढ़ंदे ऐं खटंदे? नामुमकिन। उथल तूं होता कते, बादल तुझो इंतज़ार तो कराई। बाबा साईं, हिन वक़्तु मां कुझु बि सिखी न सघंदुसि। काल्ह ॾातूअ मुंहिंजो नकु वढे छॾियो आहे। ॾातूअ काल्ह त अहिड़ी ॻाल्हि का बि कान कई। सच चइयो ॾातू खान बाबा साईं। कबूल मामा सचल खान ऐं खोग जे पुटनि जा लाश गिदड़ खाई विया। चाचे ईदन जी न्याणी जी लज लुणण वारा बि असां को विसरी विया। तव्हां रुगो मूंखे मल सेखारण में पूरा। सावल, ही तूं बाबा साईं सां कीअं थो ॻाल्हाईं? सावल सही तो चए थी। अॼु हिकु ॾातूअ मयार ॾिनी आहे, सुभाणे सॼो राज मयार ॾींदो। हर माण्हू इहा ई ॻाल्हि कंदो जेका अॼु ॾातूअ कई आहे धीअ। हा बाबा साईं, हा। माण्हू ॻाल्हियूं कनि था, तॾहिं त अचे ॾातू मयार ॾिनी मूंखे। ॾिसो हाणे राज मायूस थी वियो आहे। अचे थो को ताक़त हजे करे, इन मल जे करे। बाबा साईं, नाराज़ थियो था त भल थियो। पहिरियों हिन करम खान सां हिकु कहाणी थी, तेसी ताईं मां मल कोन सिखंदुसि। भागुल, सावल जी ॻाल्हि सम्झ में अचे थी। सावल सही त चए थो। मां बि इहो थी चाहियां त करम खान सां निबेरो कयो। वधीक कंहिं माउ जी झोली ख़ाली न थिए, कंहिं भेण खां भाउ न खसिजे, न ई कंहिं न्याणी। बस भागुल बस। सॼे राज खे ख़बर आहे त करम खान न्याणियूं मेड़ करे आयो हो। 10 ॾींहंनि में करम खान खे फ़ैसिलो करणो आहे। जे करम खान पाण खे सज़ा न ॾेई सघियो त पोइ हुनखे बचल खान अहिड़ी सज़ा ॾींदो त सॼी ज़िंदगी सुकून सां न सुम्ही सघंदो। जीअरो छाजे का रहंदो इहो करम खान? सॼे खानदान सां गॾु मरंदो बाबा साईं। सावल मञा थो त करम खान जेको गुधो कमु कयो आहे उनजी सज़ा सिर्फ़ु मौत आहे। ऐं यकीनन उनखे असां बि मौत जी सज़ा ॾींदासीं। पर तोखे शायदि इहा ई ख़बर आहे त माण्हू सिर्फ़ु लठ कुहाड़ी तीर ऐं भालनि सां मरंदो आहे। ऐं मूंखे इहा ख़बर आहे त रत सां रत धोअण वारा माण्हू बेवकूफ़ हूंदा आहिनि। बाबा साईं, त माना तव्हां करम खान खे कुझु बि न चवंदो? रुगो बंदूक न हणंदोमांसि, बाक़ी चवण लाइ उहो कुझु चवंदोमांसि जो सॼी ज़िंदगी यादि रखंदो। बाबा साईं, ॻाल्हियुनि सां खून भरण वारो करम खान बि न आहे। भागुल, वञ अंदरां वञी उहा दुनाली बंदूक असांजी खानदानी खणी आ। ॾे अची सावल खे त सावल ॾातूअ सां गॾिजी वञी करम खान जो पूरो खानदान ख़तम करे अचे। ऐं हा, चएसि त मोट ते कुझु कफन बि वठो अचे, छो त
मोट में असांजे ॻोठ जा माण्हू बि त मरंदा, उन्हनि खे बि त कफन ॾियणो आहे। बेवकूफ़ कंहिं जो। सांवल पुट, तू कुछ एतिरो त सोच। राजपट को आखिर कुछ सोचे समझे ॿधायो अथसि न। ज़रूर बचा, कुछ राज जी सलाह सां बि थींदो न। सांवल सांवल उथ उथ सांवल, मूं ॾांहुं छा थो ॾिसी? उथी उता कॾां वञ न। पुट ऐं भाइर बाबे बचल खान जा मुंहुं आहिनि, हू पाणे मुंहुं ॾींदो। तूं उथी ओताक ते वञ। मुंहिंजो बाबा, मुंहिंजो भाउ, उहो बि चुप कयूं वेठा आहिनि, ऐं चाचो भूरल, उहो बि माठ कयूं वेठो आहे। ऐं चाचे ईदन सां, उन वीचारे सां त वॾो नाहक थियो आहे, उहो बि माठ कयूं वेठो आहे। तूं उथी सांवल उथ, वञी ओताक ते वञ। उथी सांवल, सांवल उथी ॿाहिरि उथी वञ, जल्दी वञ। बाबा ही ॾिसो, मां तव्हांजे अॻियां हथ थी ॿधां। सांवल जी पहिरीं ऐं आख़िरी ग़लती सम्झी, बाबा उनखे माफ़ कयो। ॿीहर न कंदो अहिड़ी ग़लती, माफ़ कयोसि न बाबा। भागुल, लॻे थो त बचल खान जो घर बचल खान खां पोइ बि ईअं ई आबाद रहंदो। वाह भगवान वाह, तुंहिंजो संसार केॾो सुंदर आहे। इन सुंदर संसार में करम खान जहिड़ा कोझा पैदा कए, इहा ॻाल्हि आसूदे मल खे सम्झ में न आई। इहे बगड़ बणिजी माण्हुनि जो माश था खाइनि, नाहक माण्हू था मारनि, सरदार खान था छॾाइनि। हाणे त ग़रीब गुरबो इज़त बचाइण में आजिज़ आहे। वरी मथां था चवनि इहा इज़त मालिक ॾिनी आहे, कूड़ था ॻाल्हाइनि। तूं कंहिं बि पापीअ खे इज़त ॾींदो ई कोन्हे। धणी, ओ धणी, विश्त सही, बाहर त निकिरी आ। विश्त केर आयो आहे मूंसां? धणी आयो कमला, तुसां केर आयो आहे? कमला, ही त उहो ई ॿारु आहे न कांडेरे वारो, छो खणी आई आहे? धणी, तो चयो हुयो न त ॿार भगवान जो रूप हूंदा आहिनि। धणी, मां सुबुह मंदिर वयमि न दर्शन करण, त हिन ॿार मूंखे माता चयो। माना त भगवान जे वाता माता जो दान मिलियो आहे। कमला सफ़ा खां मोगी आई। अड़े साईं, हेॾो टाइम गुज़री वियो हलियो, मालिक खे ॾियणो हुजे त ॾेई छॾे हा। इहे ख्वाब न ॾिस, ॾाढी ॾुखियारी थींदी। धणी, तूं इहे निराशाई जूं ॻाल्हियूं छो थो करे? मां त तुंहिंजी पूजा भगवान वांगुरु कंदी आहियां। ना कमला, हक़ीक़त खे निराशाई जूं ॻाल्हियूं न सम्झो। ख़बर थी मां छा सम्झंदो आहियां? हा, असां ॿिन्ही जी मोहबत खे ॾिसी भॻवान टियों माण्हू विच में आणण जी कोशिशि ई न कई। न न धणी, ईअं कीअं थींदो? ईअं ई आहे कमला, जॾहिं खां वठी हीउ ॿारु तुंहिंजे झोलीअ में आयो आहे न, उन ॾींहं खां वठी तो मूंखे विसारे छॾियो आहे। न सुबुह जो थी पुछे त घणा फुल्का पचायां, न मंझंदि जो थी फुल्का पचाए, ॿियो त छॾ साईं, पर दाल ऐं चांवरनि मां बि मज़ो निकिरी वियो आहे। कमला, ईअं बि को थींदो आहे छा? राम राम, तूं हिन सां राज़ी, असां हलूं था दुकान। आशूदे मल इहे कहिड़ी ॻाल्हि कई भोग भोग में? त मां पंहिंजे धणीअ खे हिन ॿार जे करे विसारे छॾियो आहे। हीउ ॿार त भगवान जो रूप आहे, पर मूं लाइ भगवान त आसूदो मल आहे, ऐं इहो पाप आहे। मुंहिंजो आशूदो हिन उमिरि में केलो रहिजी वेंदो। भगवान, अदाई दन ॾिस मुंहिंजे हथनि खे, हलण में ई तूं साकी थो, लापारो कीअं कंदे? तूं हेॾा अची वेही रहो, लापारो असां पाण कंदासीं। अदा छा ॾिख, मां लापारो करण आयो आहियां, वेहण जे लाइ न आयो आहियां। रुगो थोरो साह पटे वठां, हलूं था। कदन जा पी, तूं पंहिंजी हालत त ॾिस, साह में नथो मां पई, ऐं तूं हली लाबारो कंदे? कीअं थींदो लाबारो? राणी,
रुगो इहो ॾाढो मूंखे ॾियो त मां थो तव्हांखे करे ॾेखारियां लाभारो तलावनि मां ढेर मच्छी मारणी पवंदी आहे ख़बर अथव कीअं मारबी आहे पहिरियों ॾाटे सां ॾीर खे हणिणो पवंदो आहे पन वठबी आहे उन खां पोइ मच्छी मरंदी ए ॿारनि बच्चनि समेत डॉक्टर हथ में मूंखे त अधो ईंधन थो लॻे मां भुलियो त न आहियां अधो ईंधन अधो ईंधन ई आहे मां भुलियो आहियां हा पीराणा ईंधन आहियां दा हलिया हा दा हा अचां थो हिते बि अचां थो अदा ईंधन ख़ैर त आहे हे डॉक्टर हे बचड़ा वठियो केॾे थो वञी पियो भाऊ पीराणा ॿ टे जरे बि मुल ते लाभारे लाभरतो थो मिड़ी बचनि जो पेट पालण जे लाइ ॿियो मिड़ी ख़ैर अदा ॿारनि बच्चनि समेत लाभारे ते वलण कोन थो कमाए था अदा कादन जे मरण खां पोइ ईअं सम्झ मां निधन को आहियां तोखे वलण जी त ख़बर आहे त हू न कंहिं मुअन में न जीरनि में पेट त पालणो ई पवंदो न अदा अलाह कंहिंखे बुख न मारे असांजो वेठा आहियूं वलण आहे किथे चाचा वो तो 2-3 ॾींहंनि खां घर छॾे हलियो वियो आहे हा दा ईंधन हा अदा घर भातियुनि सां विड़ी घर छॾे हलियो वियो आहे माना त वलण न सुधरियो वॾो बदबख़्त इंसान आहे हिन उमिरि में बि माउ पीउ जो सहारो नथो बणिजी सघे अदा पीराणा जिन में न गैरत जा थोरा घणा दाणा बि हूंदा आहिनि न या गैरत वारा हूंदा आहिनि मुकमिल गैरत वारा उहे पीरीअ में पीउ माउ जो सहारो बणजंदा आहिनि सहारो बसि पीराणा मुंहिंजो गैरत वारो पुटु त मारिजी वियो बाक़ी वलण जी ख़बर अथई उहो त तेजी खुंड बि न आहे अदा ईंधन जॾहिं वलण में उमेद न सम्झो मां हथ ॿधी तोखां माफ़ी थो वठां सॼे राज जे पारां अदा असांजी इहा ग़लती आहे जो तूं अॼु ॿार बचा वठियो ऐं मज़दूरीअ ते थो वञी अदा सादिक इहे मूंखे ॾे डाटा मूंखे ॾे अदा डाटा छो ॾियूं लाभारे जी ज़बान थियल आहे लाभारो त करिणो पवंदो न लाभारो बि थी वेंदो भेण तव्हां हलो पंहिंजे घर मां सम्झी आहियां तूं छा थो चवंदा पर भाउ राज ऐं भाग जे मथां कहिड़ो सो भार थियो अदा करिणो त पाण खे ई पवंदो हर को ग़रीब ऐं मछली वारा केरु सॼी ज़िंदगी कंहिंखे ॾींदो त कोन न करण वारो मुंहिंजो रब आहे सभु कुझु थी वेंदो अदा अदा इहा न तव्हांजी इज़त आहे न असांजी जो तव्हां ॿार बचा वठी मज़दूरीअ ते वञो भाऊ पीराणा ये ॿाराणियूं ॻाल्हियूं मूं सां न कंदो कर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए कादन जे क़तल थियण खां पोइ भाऊजन जे घर ॾांहुं ये लोड़ो आयो आहे कोन को पुछण कहिड़े हाल में कीअं ई को बि लड़ी कोन आयो आहे छा था खाइनि छा था पचाइनि इहो कंहिं सोचियो आहे कंहिं बि कोन सोचियो आहे रुगो ॻाल्हि ॿाराणी भाउ सादिक उहो त मूं हथ ॿधी तव्हांखां माफ़ी घुरी न ॿिली माफ़ु कयो असांखे अदा असांजी ग़लती आहे पर इहो मुंहिंजो वाइदो आहे त हिन उमिरि में अधु ईंधन खे मां कमाइणो न ॾींदुसि बाक़ी इहो वलण मूंखे हथ अचे जे मूं कबूतर वारियूं कलाबाजियूं न खारायूंमांसि न मुंहिंजो पीराणो नालो न आहे पीराणो जंहिंजो खणे पेर तंहिंजो ख़ुदा करे ख़ैर अदा तुंहिंजी मर्ज़ी हलो सादका मोटी हलो था अदा सादिक तव्हां हाणे घर हलो न तव्हां घर हलो मां चवां पियो मूंखे ॾे डाटा मूंखे ॾे हलो बाबा मां तव्हांजे पोयों थो अचां न घर हलो हलो अस्सलामुअलैकुम चाचा साईं वालेकुम सलाम बाबा ॿियो छा थो करीं बाबा तूं बचड़ ख़ान जो भाणे जो असीं ग़रीब फ़ुकरा मङणहार माण्हू ईअं न कर बाबा चाचा साईं
मुंहिंजे दिलि में तव्हांजे लाइ बि ओतिरी इज़त आहे जेतिरी बाबे बच्चल खान। अदी शहज़ादी तूं बि ख़ुशि आहीं न? जी अदा अल्लाह जो शुक्र आहे। चाचा तव्हां केॾां विया? बाबा वियासीं ईदन जे घर, शहज़ादीअ खे मिनतूं करे वठी वियुसि, पर अधे ईदन वारा घर में हुया ई कोन। वेही 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 असुल थकिजी पियासीं। ख़बर न आहे अलाए केॾां हलिया। हिते ॻोठ में केॾां विया हूंदा? तव्हां भला फेर में विया? बाबा जेको इहो वलण आहे न वलण, घर वारनि सां विड़ी ख़बर न आहे अलाए काॾे। वलण घर वारनि सां विड़ी घर छॾे विया छो? बाबा ईदन चयसि त बाबा को कमकार कर, बसि ईअं झेड़ो घर में शुरू करे छॾी। ऐं बाबा वॾी ॻाल्हि ॿी करे छॾी। असुल आम्हूं साम्हूं चयईं त बाबा साईं शादी बि तो पंहिंजे मर्ज़ी सां कराई आहे ऐं मुंहिंजा बच्चा बि वञी पाल तूं। हा इहो वलण चयो आहे चाचे ईदन जी? कमाल आहे। वलण इहो अहिड़ो कमु कयो कीअं? अदा जेको माण्हू चोरी करे सघे थो न, उहो सभु कुझु करे थो सघे। वलण चोरी बि कंदो आहे? हा बाबा, मूंखे त हिन वीचारी शहज़ादी ॻाल्हि कई। ख़बर अथई छा कंदो? राति जो चोरीअ वञी करम खान जे मच्छीअ वारनि फार्मनि मां वण जा चोरी करे वञी बाज़ार में। ईदन वीचारो तो शरीफ़, उन हराम जे पैसनि मां हिकिड़ो टको बि कोन खणंदो। मण मची पोइ एतिरा पैसा कयईं केॾा? ज़ाहिर आहे बाबा त उहे पैसा पाण वटि ई हूंदसि। शहज़ादी त ॻाल्हि करे पई त ईदन उन हराम जे पैसनि मां हिकिड़ी पाई बि कोन खणंदो आहे। मुंहिंजे ख़्याल में त उहे पैसा खणी घरां निकितो आहे। हाणे जॾहिं खपंदसि फिलो थी अची मोटी घर में विया। बहरहाल चाचा असां रस्ते में बीठा, तव्हां घर हलो, हिन मसइले खे पोइ ॾिसूं, ठीकु आहे? ठीकु आहे बाबा। ख़लीफ़ा मूंखे सम्झ में नथो अचे त छा कजे। करम खान जी फ़ोन जे मथां फ़ोन पई अचे, हाणे त हू पाण पियो अचे। मुर्शिद साईं ॾातूअ जूं हिकु लाठियूं तव्हां ॾिठियूं, जेकॾहिं राज तव्हांजी इज़त न करे सघे त पोइ? राज त उहो ई कंदो जेको मां ज़ुबान मां चवंदुमि, पर करम खान खे कीअं माफ़ कजे? माफ़ीअ जे त लाइक़ बि न आहे करम खान। 3 खून थी विया, 4थों खून कादन जो बि भासियो अथई। ॾातूअ थाणे में मार खाधी ऐं नंग बि खई, मास्तर जी मेंह बि चोरी थी वई। कहिड़े कहिड़े ॾोह जी माफ़ी तो घुरे करम खान? ख़लीफ़ा बाबा ठाह त कराइणो आहे, जे ठाह न कराईंदासीं त मामिलो त अञा वधी वेंदो। मुर्शिद साईं भले बचल खान जी कंठ ते काती रखी माफ़ी वठी ॾियोसि, पर करम खान इन लाइक़ त कोन्हे जो हुन सां चङाई कजे। पोइ बाबा करम खान जो पुॼाइण वारो आहे, उन खे कहिड़ो जवाबु ॾिजे? कहिड़ो जवाबु ॾिजे करम खान खे? हा बाबा ख़लीफ़ा सोचे ॿुधाए। मां त बचल खान जे राज जो माण्हू आहियां, करम खान सां तुंहिंजो वास्तो ई न। न बोजीअरो न अमड़, ॿाहिरनि बि घरां कढी छॾियो। हिन उमिरि ताईं शादी बि कोन करे सघियो, न घर न खाट। मुर्शिद वटि बि मानीअ जो मुरीद बणिजी थो गुज़ारे। इहो ई मौक़ो आहे, ज़िंदगी ठही पवंदी। मुर्शिद त हूअं बि नेड़ थी वेंदो। करम खान खे माफ़ी न मिली त ॾंड ॾोह भरे पंहिंजी जान छॾाए वेंदो। छा थो सोचीं ख़लीफ़ा? कहिड़ी मंज़िल ते पहुतो आहीं? मुर्शिद साईं सभु कुझु सोचे वठि, असांजो त कमु ई इहो आहे न, सभ जो भलो सभ जो ख़ैरु। मुर्शिद साईं तव्हां दरगाह में वेही मुंहिंजे हक़ में दुआ घुरो त अलाह मुंहिंजे मन जूं मुरादूं पूरियूं करे। बाक़ी करम खान सां मां पाण थो मुंहुं ॾियां, तव्हां अंदरि वेही इंतज़ारु कजो, ॿाहिरि न अचिजे बाबा। बाबा ख़लीफ़ा ठीकु आहे, मां दरगाह में वेही सभिनी लाइ दुआ थो घुरां। अचे इहो करम खान, घणो ई हराम जो माल ठाहियो। सॼे राज खे ॿुधायो, करम खान मुर्शिद वटि भेड़ खणी वञी सॼी बिरादरी जे मुंहं ते कर मली आहे। ऐं ॿी ॻाल्हि त हुन सरदार साईं सां बि गद्दारी कई आहे। सुबारा खान
करम खान असांखे दुश्मन जी बाहि में धिको ॾेई असांजा मुड़ुस मराए पोयां पेर कंदो न, पोइ असीं ईअं कोन करणु ॾींदासीं। ॻाल्हि का अहिड़ी सोचो जो राज जी इज़त बची सघे। सुबारा खान, मुंहिंजी सलाह आहे त राज जा 5 माण्हू वठी सरदार साईं खे करम खान जा करतूत ॿुधा। करम खान के सरदार छा कंदो? या वरी करम खान जी सरदार खे कहिड़ी परवाह? हिते तव्हां ऐं असां था रहूं। करम खान बचल खान जे साम्हूं असांजो कंध झुकाइण थो चाहे। सुबारा खान, कुझु अहिड़ो सोचो जो राज जी इज़त बची वञे। सुबारा खान, तव्हां हिकु भेरो करम खान सां ॻाल्हाए ॾिसो, जेको जवाब ॾिए पोइ उन ते तव्हां सोचो। हा सुबारा खान, जे करम खान सम्झे थो त ठीकु, न त ॼऊंसि था घोटो। करम खान खे मारणु मुनासिब न आहे, जहिड़ो बि आहे, पर आहे त असांजी राज जो न। बचल खान खे वरी पंहिंजे राज जा राधा बि प्यारा आहे। असां पोइ करम खान खे कीअं मारियूं? जे करम खान बचल अॻियां कंधो झुकायो, माफ़ी वरिती या ॾंड भरियो, असांजी त हड़ हली वेंदी। बिल्कुलु सोबारा खान, हाणे करम खान जो किस्सो इते ई ख़तमु थियणु खपे। जेको पंहिंजी मिल्कियत बचाइण लाइ राज जी इज़त जो सौदो थो करे। तव्हां छा था सम्झो त इहो करम खान छा करे वेंदो? बाक़ी मुर्शिद जे पंध छाजे लाइ थो करे? सुबारा खान, असां खां वधीक तव्हांजी इज़त जो मसइलो आहे। मां सभु कुझु सोचे छॾियो आहे। करम खान खणी केतिरो बि ज़ोर लॻाए, पर बचल खान सां ठाह न करे सघंदो, ऐं न ई असां इहो ठाह करणु ॾींदासीं। तव्हां सभु ॾिसजो, इहो करम खान मोटी अची सॼे राज जे झोली में किरंदो, पर भले 100 साल गुज़री वञनि, पर इन बचल खान जहिड़े मामूली माण्हू असां ठाह न कंदासीं। कमदार उन ॾींहुं त ई मूंखे शायदि मारे न सघियो, पर अॼु मारणु लॻे थो त दग झलियो बीठो आहे। वलण भा, थोरो बि तो में कुझु कमु आहे? तुंहिंजो मूं में कमु आहे? कहिड़ो कमु अथई ॿुधाए? जेकॾहिं तूं मूंखे भाउ थो सम्झी न, त मां बि महाणो आहियां। पाण हिकु ॾाॾे जी औलाद आहियूं। उन ॾींहुं पाण हिकु ॾाॾे जी औलाद कोन हुआसीं छा? जहिड़ी तो मूंखां दुबनि जी मच्छी खसी हुई। हा, उन ॾींहुं बि तोखे इहो अहसासु कोन थियो त मां मिसकिन मुहाणो आहियां। हाणे जहिड़ी तो मूंखे करम खान जे हथां पे मारायो। करम खान सां घणी निमक हलाली कयमि, पर मोट में मूंखे का बि इज़त न मिली। ऐं मूं हाणे कसम खयो आहे त करम खान सां का बि वफ़ादारी न कंदुसि। माना त तो करम खान जी कमदारी छॾे ॾिनी आहे? हा, जे कमदारी छॾियमि त करम खान खां बदिलो कीअं वठंदुसि? वलण भाउ, मूंखे तुंहिंजी मदद जी ज़रूरत आहे। तोखे मुंहिंजी ज़रूरत आहे या पकदा मूंसां को धोखो पियो खरी? मूंखे ॾाढे मोरड़ जो कसम, मां करम खान खां सॼी ज़िंदगीअ जी महाणनि जी मानी खसणु थो चाहियां। इन ॼट खे कहिड़ी ख़बर आहे त मच्छीअ जो कारोबार कीअं थींदो आहे? छा थो करणु चाहीं? भित जी मिठी भित खे ई थपणु थो चाहियां। करम खान जे फार्म में जेकी बि मच्छी आहे न, हिकु बि कुरड़ी खाइण कोन ॾींदोमांसि। ईअं वरी कीअं थींदो? ईअं ई थींदो। मारी मूं वटि आहिनि, मच्छी मारण मूंखे पंहिंजा आहिनि। करम खान मूंखे मच्छी मारण जो हुकुम ॾिनो आहे। करम खान जा ॼार ॾींहं जो लॻंदा, ऐं तूं रातो राति मच्छी कढी मार्केट में ॾेई अचिजांइ। करम खान खे ख़बर कोन पवंदी छा? करम खान खे मां कहिड़ो जवाबु ॾेई? करम खान इहो ॿुधी इहे तला असांखे भुॻड़नि जे मुठ ते ॾेई छॾियो। ईअं ई कंदासीं। बुख मरण खां बहितर आहे त बुख मारण वारनि खे ई भॼाए कढो हितां। ईअं ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।